हाफ़िज़ निज़ामाणी जो हिकिड़ो शेर आहे त फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा के अॻ में घुरिया बि न आहियूं। फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा के अॻ में घुरिया बि न आहियूं। कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत, इन्हीअ खां मथे को मुल्ह न आहे। कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत, इन्हीअ खां मथे ॿियो को मुल्ह न आहे। घणा विया विकिजी, घणा विया लिखिजी, असां त अञा तुरिया बि न आहियूं। हिकिड़े हाफ़िज़ निज़ामाणी खां मिठो मेरी गॾो मूं पुछो त इहो घणा विया विकिजी, घणा विया लिखिजी, असां त अञा तुरिया बि न आहियूं। विकिजण जो ठीकु आहे ऐं तुरण जो बि ठीकु आहे, लिखजण जो छा मतिलबु आहे? चई लिखण जो मतिलबु ईअं आहे त माण्हू मंडियुनि में माल वठी ईंदा आहिनि, या टमाटा मिसाल तौरु खणी ईंदा आहिनि, पोइ दलाल खे चवंदा आहिनि त मूं वटि 30 छलियूं आहिनि, 20 छलियूं आहिनि, 50 छलियूं आहिनि ऐं मूंखे विकिणी ॾिजां। त पोइ दलाल वटि हिकिड़ो आइडिया हूंदो आहे त भई हिन वटि 10 आहिनि, हिन वटि 5 आहिनि, या माल खाईंदा आहिनि, चवंदा आहिनि मूं वटि 4 छेला आहिनि, 4 ॿकरियूं आहिनि, या रढूं आहिनि, या मूं वटि 2 मेंहूं आहिनि, या मूं वटि पाॾो आहे, लिखाईंदा आहिनि अची। यानी विकिरे थियण लाइ दलाल वटि अची पिणु लिखाइबो आहे। सो हाफ़िज़ चयो त घणा विया विकिजी, हिकिड़ा त विकिजी विया, घणा विया लिखिजी, असां त अञा तुरिया बि न आहियूं। फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा के अॻ में घुरिया बि न आहियूं। अॼु ते किंजर वेठो आहियां, मूंखे मिठो मेरी यादि थो अचे। असीं हिते वेंदा हुआसीं, मिठो ऐं मिठो पोइ मूंखे वेही हाफ़िज़ ॿुधाईंदो हो, मुंशी सर्वेज। मिठो माना लाड़ सिंध जो भाॻो भान हो, ऐं हुनखे हर भई अयाज़ बि हुनखे यादि हो, त बुखारी बि यादि हो, पर माना सिंध जी शाइरी जो हिन खां वॾो हाफ़िज़ ॿियो माण्हू मूं कोन ॾिठो मिठे खां मथे। सो हिते हुआसीं, सो इहो शेर पियो ॿुधाईं असां सां गॾु, फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा के अॻ में घुरिया बि न आहियूं। कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत, इन्हीअ खां मथे को मुल्ह ॿियो न आहे। घणा विया लिखिजी, घणा विया विकिजी, घणा विया लिखिजी, असां त अञा तुरिया बि न आहियूं। असांजो पोरियो अव्हां तां घोरियो, अव्हां जो घूरण असां लाइ गंजा। असांजो पोरियो अव्हां तां घोरियो, अव्हां जो घूरण असां लाइ गंजा। चका जिते अव्हां आ बीहारे छॾियो, जिते अव्हां आ बीहारे छॾियो, चकास ॾिस उतां चुरिया बि न आहियूं। फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा के अॻ में घुरिया बि न आहियूं। त इहो शेर हाफ़िज़ निज़ामाणी फाज़ल साहिब जी वरसी में पढ़ियो, शहीद फाज़ल हुजवे। त मूं पुछियोमांसि त इहा सिट तूं फाज़ल साहिब सां मुखातिबु आहे? त उन्हनि चई हा, असांजो पोरियो अव्हां तां घोरियो, अव्हां जो घूरण असां लाइ गंजा। चकास ॾिस जिते अव्हां आ बीहारे छॾियो, चकास ॾिस उतां चुरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा के अॻ में घुरिया बि न आहियूं। सो हीउ शेर मूंखे उन करे बि यादि आयो त ॼाऊं ही जॾहिं कराची खां निकितुसि पिया आयुसि ॿारनि सां गॾु, जुमशाही मूं क्रॉस कई, मकड़ी क्रॉस कई, पुलिस साहिबु मूंखे यादि आयो, जंहिं मूंखे पहिरियों भेरो सहाफ़त चयो त तूं सहाफ़त कर। पुलिस साहिबु चवंदो या वकालत कयो या सहाफ़त कयो, ॿ टे शोभा चवंदो, मूंखे चवंदा तूं सहाफ़त कर। वरी हिते आयुसि किंजर ॿारनि सां गॾु, हिते पियो घुमियासीं फिरियासीं, ज़हन अलाए छो इलाही हलियो वियो मेमोरी माज़ी में, इलाही खोड़ शयूं यादि आयूं ऐं इलाही शयूं यादि आयूं। मतलब मूंखे यादि आयो त मूं जॾहिं इंटर कयो इस्लामिया कॉलेज बदीन मां, त मुंहिंजी मेरहाण में दाख़िला थी, मेरहाण यूनिवर्सिटी में, पर हुन वक़्तु छाकाणि त घर जा हालात सही न हुआ, भाउ रशीद जेको उहो पुलिस केसनि ॿियनि वॾेरनि जे करे रुपोश थी चुको, सिंधी में चवंदा आहिनि भाॻियलो थी चुको। अमां पुलिस वटि भेणूं मुंहिंजूं हुते पुलिसूं, भाउ मुंहिंजा पुलिसुनि जे कंट्रोल में, मूं वटि पुछो कुझु कोन हो।
त इस्लामाबाद कॉलेज बदिन मां इंटर पास करे मां हलियोसि ॻोठ, उहो बनी पे पोखे। हिकिड़े ॾींहुं ॻोठ जे भर में हिकिड़ो हमराह आयो, परे खां गाॾी हिकिड़ी बीठी, हिकिड़ो हमराह जी बांह जो वॾो ई हथु खणी मूंखे सॾे पियो बार बार। मूंसां ॾस पुछंदो हूंदो, न पियो वञा। काफ़ी देरि खां पोइ ॾिठुमि त उहो हमराह उतां कार मां लथो, सिधो आयो मूं वटि, ऐं हीअं पहिरीं चटपटे अंदाज़ में पहिरीं हथनि जो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ी गार बि ॾिनई ऐं बूंडो बि ॾिनई। चई इन लाइ पढ़ियो आहीं, इहो कमु त तुंहिंजा भाउ कनि था न, तुंहिंजा सौट कनि था, मसाद कनि था, बनी ॿारो पोखणु। उहो शख़्स हसन दर्स हो। मूंखे चई डॉक्टर आकाश अंसारी, हुन हिकिड़ो ॿियो जुमिलो चयो, उहो डॉक्टर आकाश अंसारी हिकिड़ो मज़ाक में चवंदो हो, मज़ाक में उहो लफ़्ज़ चई त उहो अख़बार थो कढे, तूं हल कमल लुहाणो बि कढो। उहो कमल लुहाणो टने बाग जो जंहिं पंहिंजो हिकिड़ो शेर लिखियो त कमल जी त पूंजी रॻो प्यार मोहबत, कफ़न जूं चटियूं बि पवंदियूं यारनि ते। सो कमल, असां सभु गॾिजी मुंहिंजे ॻोठ मां आयासीं टने बागे, कपिड़नि जो हिकिड़ो वॻो मूं खयो। कमल हुते लथो, आऊं हसन दर्स ऐं डॉक्टर आकाश अंसारी कराची आयासीं। वाधू वाह ते सवाल अख़बार कढी, इज़ार सुमरो, न्याज़ नदीम, खोड़ दोस्त हुन मूंसां गॾु हुआ हुन टीम में। 5-6 महीननि खां पोइ बुरहान में अख़बार वई, पघार मिलंदो कॾहिं कोन मिलंदो। हिकु राति पलीअ साहिब जे घर हुआसीं, त पलीअ साहिब ईअं पुछंदो आहे, छोकिरा छा हाल आहिनि, ख़बरूं छा आहिनि, छा पियो थिए, छा पियो वहे वापरे। सो इहो सुवालु पुछईं। हसन दर्स मज़ाक में चयोसीं, डॉक्टर साहिबु अख़बार कढी हले कोन थी, पग पैसा आहिनि कोन, मूंखे त सूरज जे घरां मानी वानी मिले थी पई, हीउ दूधो टुरी वियो आहे सफ़ा। त अली काज़ी साहिबु हुते वेठो उन दावत में, उन कचहरी में, उहो बि ईंदो हो पलीअ साहिब वटि। त मज़ाक में पलीअ साहिबु चयो त दोधे जो हथु अली जे हथु, दोधे जेको आहे उहो अली जे हथ में ॾियां थो, उन जो हथु, ऐं दोधो हाणे इन जे हवाले हूंदो। त अली काज़ी साहिबु मज़ाक में चयो त मूंखे गाॾी में रुॻो विहारे ॾे, पोइ तूं छुटें। ख़ैर मानी वानी खाधीसीं, निकितासीं ॿाहिरि। पलीअ साहिबु मूंखे चयो त तूं वेही अली साहिब जी गाॾी में। मूं चयोसीं आउं रहां हिते थो, मूं वटि कोई जॻह आहे कोन। त अली साहिबु मज़ाक में पहिरियों भेरो ज़िंदगी मूंखे चयो त टूटू तूं सुबुह 3 वॻे अचिजांइ। ऐं वियुसि हुते, तॾहिं इहा कावा छापीसि कोन हुई, ऐं असलम साहिब जे घर जो ड्राइंग रूम मौजूदु आहे, अख़बार निकिरंदी हिकिड़ी टेबल हुई, न्याज़ साहिबु हिकिड़े पासे वेठल हो, ऐं अली साहिबु बि साइड में वेठल हो। 3-4 सौ बेड हुआसीं। सो उतां शुरूआत कईसीं इन सफ़र जी। वरी विच में मूंखे कॾहिं कॾहिं ज़िंदगी में चवंदासीं जियो मां मूंखे ऑफर आहे, ढिघा किसा आहिनि, फलाणी नौकिरी मिले थी गवर्नमेंट जी, इहो 24 जो हाणे वफ़ाक़ी घर वज़ीर आहे, हुन जॾहिं 24 चैनल खोलियो पियो, मूंखे चई संभाल हेठि थी। 92 में मूंखे चयूं त तूं अची ब्यूरो चीफ थी, डायरेक्टर न्यूज़ थी। जियो में मूंखे हो, ॿियनि में नज़ीर लगारी जंग में हो, मूंखे चई जंग जो ब्यूरो चीफ थी वियो। मूंखे विहारियईं, डॉक्टर अयूब शेख गवाह आहे, असां हुते गॾिजी वियासीं। ऐं हर भेरे पलीअ सां पुछंदो हुउसि, पलीअ सां हीअ ऑफर आहे वञा, तॾहिं चवंदो हो त न, अली खे नाहे छॾिणो। ख़ैर मूं कोन छॾियो। अॼु ॾींहुं ताईं आयसि पे, जुंगशाही क्रॉस कई, अॻे जुंगशाही मां वरी असां वरी जॾहिं हिन रोड ते ईंदा हुआसीं त हाले जा रस्तो वठी वरी असीं वेंदा हुआसीं जुंगशाही। पोइ मुंहिंजो दोस्त हूंदो जाम, ॿिया सुल्तानपली जो, जामपली जो, उमिरि हुआसीं, सुजागबार में गॾु रहियासीं। पोइ हाले जी जा दया वठी ईंदा हुआ, उहे खाईंदा हुआसीं, गॾु कंदा हुआसीं। पोइ मकली ईंदा हुआसीं। छो त क्रॉस कंदे मूं वटि सोचो पलीअ साहिब खे मुखातिब चवां, ऐं इहो शहर मूंखे जीअं यादि आयो त चकास ॾिस, जिते अवां बीहारे छॾियो, चकास ॾिस तव्हां चुरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, अञा के अॻ में घुरिया बि न आहियूं। घणा विया विकिजी, घणा विया लिखिजी, असां त अञा तुरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, अञा के अॻ में। मतिलबु जीअं आयासीं सिंधी मीडिया में, हथ ख़ाली हुआ, न त किटिन कावश जी इंतिहाई वॾी पोस्ट, ऐं कराची में, हैदराबाद खां पोइ कराची, इस्लामाबाद, कराची, माना वक़्त जा वज़ीर वॾेरा मूंखे मिनतूं कंदा, अली काज़ी खां टाइम वठी ॾे मिलाए। चीफ मिनिस्टर वक़्त जा मूंखे फ़ोनूं कंदा, मूंखे चवंदा तुंहिंजे चहिरे मां असां ॾिसंदा आहियूं त असां अली काज़ी असां पतल आहे या नाराज़ आहे, माना तुंहिंजो चहिरो ॻाल्हाईंदो आहे। ऐं
तरीक़ाज़ी पतल आहे या नाराज़ आहे। इन सॼे दौर में जॾहिं असां निकितासीं पे ऐं अख्तर कॉलोनी में रहंदो हुआ ऐं नंढो घर आहे मुंहिंजो नसवाड़ी 2 कमरनि जो। त ॿारनि खे मूं चयो त लॻे थो ॿोट शिफ्ट थियणो पवंदो हालतूं अहिड़ियूं आहिनि त कचरियूं कंदा हुआसीं। ख़ैर ॿारनि जूं 5 ॻाल्हियूं हुयूं, इलाही दलील आहे। अॼु जॾहिं पली साहब खां मोकिलाए पली साहब सां ॻाल्हाईंदा किंजर पहुतासीं त हिकिड़ो ज़हन ऐं हिकिड़ो ज़मीर हिकिड़ो मुतमइन हो त चकास ॾिस उतां चुरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा के अघ में घुरिया बि न आहियूं। कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत, इन खां मथे ॿियो मुल्क कोन्हे। घणा विया विकिजी, घणा विया लिखिजी, असां त अञा पलीअ साहिब तुरिया बि न आहियूं, फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा के अघ में घुरिया बि न आहियूं। सो थैंक यू। मां 2 ॾींहंनि खां हिकिड़ी कंहिं कैफ़ियत में हुउसि, को वीडियो मूं कोन पे ठाहिणु चाही, न मूं लिखणु पे चाही। ऐं छाकाणि न ॾींहुं मुंहिंजो इस्लामाबाद मां आयल हुउमि, मूंखे मूं हुनखे टाइम ॾियणु पे चाहियो। वरी असां निकितासीं, किंजर आयासीं, वरी हाणे ॻोठु वेंदासीं सुभाणे, वरी शाम जो वापसि कराची ईंदासीं ॿिए ॾींहुं। सो मुंहिंजो सोच हिकु नंढी कचहरी अवां सां कयां, बेरब्त, यानी उहा कचहरी पंहिंजी कैफ़ियत में हुजे। किंजर ते वेठो आहियां, हवाऊं लॻनि थियूं, मथां चंड आहे ऐं अकेलाई आहे, ॿार पंहिंजे मर्ज़ी सां घुमनि था पिया ऐं मेमोरी हिकिड़ी फिल्म हले थी ज़हन में, इलाही शयूं ॻाल्हियूं, इलाही यादगिरियूं, इलाही छा छा, इलाही हिकिड़ो सॼो दौर उहो मुंहिंजे ज़हन में ई हले थो पियो। हुनखे हिकु शइ ते बीहां थो, सोचां थो, वरी ॻाल्हायां थो, वरी हुन ते दलील ॾियां थो। सो दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखिजो, ख़ुशि रहो, शाद रहो, आबाद रहो। बसि ईअं ई बेरब्त ॻाल्हियूं मुंहिंजो अॼु अव्हां सां कयां थो। अॼु अव्हां सां दानिशवराणी कचहरी नथो कयां, हर वेही ही टाइम पाए ऐं वेही अव्हांखे ही किसा ॿुधाइजनि, ही ॿुधाइजनि। तंहिंजे करे अॼु तव्हां सां वरी पंहिंजी दिलि जी आवाज़ कंहिं जी वेहिबो आहे न कॾहिं कॾहिं घर वेही, खट ते वेही ऐं पथरी मारे ऐं पंहिंजनि सां वेही का कचहरी कबी आहे ऐं वेही हुन सां ॻाल्हियूं कबियूं आहिनि, हुजतूं कबियूं आहिनि, कचहरियूं कबियूं आहिनि। सो अॼु मूं साम्हूं सिंध खे विहारे, अव्हां सभिनी खे विहारे ऐं हिकिड़ी नंढी कचहरी मूं कई। सॼी सिंध मुंहिंजो अङणु, मुंहिंजो घरु, ऐं उन सभिनि सां मूं चयो कुझु ॻाल्हियूं शेयर कयां। सो अॼु मूं कयूं, वरी हिकिड़ी कैफ़ियत ते मुंहिंजो शेयर कयां, रवायतुनि खां हटी करे, रोज़मर्रा जी वीलाग या तबसरात जन हटी करे नंढी कचहरी अव्हां सां शेयर कयां। सो पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं सदाईं ख़ुशि, शाद, आबाद, हमेशह ख़ुशि।